अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाके भली कार त चऊं। नाज़रीन, कराची ऐं हैदराबाद जे 16 ज़िलनि अंदरि मकानी चूंडनि जो ॿियों ऐं आख़िरी मरहलो काल्ह पुॼाणी ते पहुतो। उन खां पोइ नतीजनि जो सिलसिलो जारी आहे अचण जो। हैदराबाद डिवीज़न अंदरि जेका सूरत हाल आहे उन हवाले सां जीअं असांखे सभिनी खे सुध आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन वक़्तु ताईं जेके नतीजा साम्हूं आया आहिनि उनखे सरसी हासिलु आहे ऐं सूरत हाल चङी रीति वाज़े थी चुकी आहे हैदराबाद डिवीज़न अंदरि। पर कराची डिवीज़न अंदरि सूरत हाल बदस्तूर वाज़े न थी सघी आहे ऐं हिन वक़्तु ताईं जेके नतीजा साम्हूं आया आहिनि उन्हनि नतीजनि जे आधार ते ॼाणायो पियो वञे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सरसी नज़र अचे पई। पाकिस्तान पीपल्स पार्टी पहिरें नंबर ते 80 सीटुनि सां हिन वक़्तु नज़र अचे पई। उनखां सवाइ जमायत इस्लामी जो ॿियों नंबर नज़र अचे पियो। जमायत इस्लामी जूं हिन वक़्तु ताईं जॾहिं असीं ॻाल्हायूं पिया त 49 सीटुनि ते जमायत इस्लामी सरसी हासिलु कई आहे। उनखां सवाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ 3 नंबर ते 29 सीटनि सां नज़र अचे पई। जेतोणीकि जेके पार्टीज़ कंटेस्ट करे रहियूं दावा बि कनि पियूं त असांजो मेयर हूंदो ऐं हिन वक़्तु ताईं जेके नतीजनि में देरि थी आहे हिकु वॾो सबबु इहो आहे जंहिंजे करे नतीजनि जे हवाले सां असांखे तमामु घणा ख़दशा बि आहिनि। पर उन सां गॾोगॾु हीअ पार्टीज़ इहा ॻाल्हि दावा बि कनि पियूं त मेयर असांजो हूंदो ऐं जॾहिं फाइनल नतीजा अची वेंदा त उन वक़्तु अवां सभु ॾिसी वठंदा। उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी बि इहा दावा आहे, जमायत इस्लामी जी बि इहा दावा आहे त हू अॻियां हूंदा ऐं मेयर ठाहिण जी पोज़ीशन में बि हू नज़र ईंदा। जेतोणीकि इलेक्शन कमीशन पारां जेके समूरा इल्ज़ाम कालो के ॾींहं खां अॼु ताईं धांधली जे हवाले सां या ॿियूं शिकायतूं थियूं उनखे सख़्ती सां रद्द कयो वियो आहे। इहा ॻाल्हि वाज़े कई वई आहे त जेका देरि थी आहे उन जा जेके सबब आहिनि उहे इंतिज़ामी सबब आहिनि, पर उनखे इन सां जोड़ण त को धांधली जो सिलसिलो जो थी सघे थो उहो तमामु ग़लति आहे। गॾोगॾु सूबाई इलेक्शन कमिशनर साहिबु इहा ॻाल्हि बि कई आहे त नतीजा अॼु शाम ताईं वाज़े थी वेंदा। पर हिन वक़्तु जॾहिं असीं अव्हां सां ॻाल्हायूं पिया सूरत हाल इहा आहे त नाज़रीन कराची जी 246 यूसीज़ आहिनि उन्हनि मां हिन वक़्तु ताईं 50% नतीजा अञा बि रहियल आहिनि। त सूरत हाल अञा तब्दील बि थी सघे थी। जेका असीं ॻाल्हि कईसीं त वाज़े न थी सघी आहे उन में बि फ़र्क़ु अची सघे थो त अॼु समूरो जेको हीउ मामिलो असांखे आहे उन ते वधीक फोकस कंदासीं। जेके मामला अॻियां कीअं वधंदा, कहिड़ी पार्टी खे मेयरशिप मिलंदी ऐं उनखां कहिड़ी पार्टियुनि सां इतिहाद थी सघे थो, इहे सभु मामला अॼु के प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ सां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे नाज़रीन सीनियर सियासतदान आहिनि, अॻवान आहिनि, MQM सां जो तालुक़ु आहे। शबीर कायम ख़ानी साहिबु मूंसां गॾु हिते कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। मूंसां गॾु मौजूदु आहिनि नाज़रीन ख़ुर्शीद अब्बासी साहिबु सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़िया निगार आहिनि, कराची स्टूडियो में उन्हनि मूंखे जॉइन कयो आहे। लाल माली साहिबु आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि, वीडियो लिंक ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ऐं डॉक्टर उसामा रज़ी साहिबु आहिनि, जमायत इस्लामी जा नायब अमीर आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। कुझु देरि खां पोइ नाज़रीन पाकिस्तान पीपल्स पार्टी खां मीर तारिक टालपुर साहिबु आहिनि, पीपल्स पार्टी जा MP आहिनि, उहे पिणु मूंखे जॉइन कंदा प्रोग्राम में। सभिनी खे भली कार चवां थी हिन प्रोग्राम में सभिनी जी इजाज़त सां। अब्बासी साहिबु अव्हां वटि अचां थी। कराची जी सियासत हुजे, कराची जी जेके डायनेमिक्स रहियूं आहिनि ऐं ख़ासि करे जेका लोकल बॉडी इलेक्शन रही आहे उनखे अव्हां तमामु वेझे खां ॾिठो आहे, कवर कयो आहे, रिपोर्ट कयो आहे, माण्हुनि ताईं पहुचायो आहे। हे जेका सूरत हाल आहे ऐं ख़ासि करे जॾहिं असीं ॾिसूं था त कराची में पहिरियों भेरो लोकल बॉडी इलेक्शन हुजे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻियां हुजे, कीअं पिया ॾिसो समूरी सूरत हाल खे? बिल्कुलु इहा हिकिड़ी वॾी तब्दीली नज़र अचे पई और हमेशह पीपल्स पार्टी निशाने ते हूंदी आहे ऐं पहिरियों दफ़ो थिए पियो। ऐं मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त भई अचानक MQM जे तमामु धड़नि में इतिहाद थियो, वरी हिकु वॾी ताक़त जो मुज़ाहिरो थियो, वरी इहे ॻाल्हियूं त भई हाणे गॾु थिया आहिनि त हाणे यकीननि जेको आहे इलेक्शन बि खटी ईंदा, ॿीहर जेको आहे शहर ते कंट्रोल कंदा। उहे अचानक पोइ ते हलिया विया, सभई ग्रुप गॾु थियण खां पोइ ते हलिया विया। अचानक रस्तो जेको आहे जमायत इस्लामी ऐं पीपल्स पार्टी लाइ हमा थियो, जेको तव्हांजे नतीजा तव्हांजे साम्हूं आहिनि। ऐं ज़ाहिर एस्टेब्लिशमेंट जी कोशिशि हुई त PTI खे अॻिते न वधे ऐं यकीननि ज़ाहिर पीपल्स पार्टी ऐं जेको आहे सो जमायत इस्लामी जे घणनि ॾींहंनि खां पंहिंजी जेका कैंपेन शुरू करे रखी। ऐं हैरान कुन ॻाल्हि इहा आहे त ख़ासि तौर ते हैदराबाद जी ॻाल्हि सम्झ अचे थी हाणे थोरो शहर डिसबैलेंस थी वियो आहे बाज़ी जे मुक़ाबले में। लेकिन कराची में पीपल्स पार्टी जी जेका शोभ जी दावा कनि पिया या अॻो थोरी देरि पहिरीं सईद गनी दावा कई त भई असांजी 100 खां मथे सीटूं थी वियूं आहिनि। ऐं हाणे मुंहिंजी थोरी देरि पहिरीं जमायत इस्लामी जे मर्कज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी सरफराज़ सां ॻाल्हि चयो असांजी 118 थी वियूं आहिनि। हाणे इहो जेको मुक़ाबिलो हले पियो त इहा हिकिड़ी नई चेंज पई अचे शहर में। अगरि जमायत इस्लामी ताक़त में अचे थी हिकिड़ी नई चेंज हूंदी। ऐं नारा तक़रीबन उहे ई साॻी कराची जा जमायत इस्लामी बि असांजी ॻाल्हि कई, हितां जी ॻाल्हि कई कराची ऐं इन हिसाब सां उनखे जेको आहे सो अटैक नारा हुया हुनजा बि। हाणे इहा जेका शइ आहे सो इहो मां सम्झां थो उन में वरी पीपल्स पार्टी जेका MT आहे ख़ासि तौर ते ख़ासि सरकारी पीपल्स पार्टी जेके ॿाहिराणियूं आहिनि, माड़ीपुर थी वियो, हेॾो तव्हांजे बलिया टाउन थी वियो, मलीर थी वियो, इहे हमेशह पीपल्स पार्टी जा इलाइक़ा रहिया आहिनि। त
पर हाणे हिननि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके पहिरियों हिनखे एंट्री न मिलंदी उते हिनखे एंट्री मिली आहे। इहो मां सम्झो कि नई तब्दीली आहे। ठीकु आहे, नई तब्दीली जे पुठियां कारण कहिड़ा आहिनि अबाई साहिबु इन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। शबीर साहिबु अवां वटि ईंदसि ऐं ज़ाहिर आहे MQM बाइकॉट कयो, जीअं अबाई साहिबु ॻाल्हि कयो त अचानक सभिनी धड़नि जो गॾु थियणु ऐं इन खां पोइ एक्सपेक्ट कयो पियो वञे त शायदि ही वॾी ताक़त नज़र ईंदी ऐं तमामु जेको बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां समूरी सूरत हाल हूंदी, वॾो हिकु शेयर MQM जे हिसे में अची सघे थो, पर ओचितो ई ओचितो ई समूरा मामला थिया ऐं बाइकॉट बि थियो। अवां कीअं पिया ॾिसो समूरी सूरत हाल खे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो जीअं अबाई साहिबु ॻाल्हि कई त हीउ जेको MQM बाइकाट कयो हुनजे बिहाइंड हिकिड़ो रीज़न हो, उहो रीज़न इहो ई हो त MQM जो चवणु इहो आहे त बाबा हीअ जेका इलेक्शन कराइनि था, पहिरीं तव्हां डीलिमिटेशन खे दुरुस्त तव्हां करायो, हिन खे तव्हां सही कयो। जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी कई आहे कराची मां हैदराबाद मां, इहो थोरो एतिराज़ु हो MQM खे, त हिन जे करे सीटूं घटि कयूं आहिनि। कराची जी आबादी जे लिहाज़ सां बि अॻे बि तव्हांखे ख़बर आहे सेंसस जे हवाले सां बि थोरी ज़्यादती थी आहे शहरनि सां, ऐं अहिड़े नमूने सां जेका डीलिमिटेशन करे त हिन जे करे पोइ इहा पीपल्स पार्टी मञे कोन थी। हिन जे करे MQM वई सुप्रीम कोर्ट वारनि इहो चयो त इहो सब्जेक्ट आहे प्रोविंशियल इलेक्शन कमीशन जो, प्रोविंशियल तव्हां होॾे हले वञो। पोइ वरी वापसि MQM हिते आई त हिननि त को तवजो कोन ॾिनी, त हिन जे करे पोइ MQM हिन जो बाइकाट कयो। फ़ाइदो कहिड़ो? जॾहिं असां इहा ॻाल्हि कई ऐं पीपल्स पार्टी वारनि हिन ॻाल्हि खे तस्लीम एडमिट कयो त वाक़ई इहा असां सां थोरी ग़लती आहे, जेका आइन जी आर्टिकल 10 आहे जंहिंजे मुताबिक़ जो ही फेयर न कई आहे जेका थी आहे डीलिमिटेशन, त हिन बाक़ाइदा तौर ते CM साहिब हिन खे विड्रा कयो। जेकी लेटर जी कापी असां वटि पई आहे उनखे बाक़ाइदा एडमिट कयो त हा इहा एरर आयो आहे थोरो, हिन खे असां रेक्टिफाई करायूं था इलेक्शन कमीशन जे ज़रिए, पर इहो कोन थियो। ठीकु आहे न। MQM ऐं पीपल्स पार्टी जे विच में तव्हांखे ख़बर आहे त सीम हाउस बि ऐं गवर्नर हाउस बि मुज़ाकरात नेगोशिएशन थिया, पर उहो कामयाबु न थिया। हिन जे करे त MQM जो चवणु आहे त बाबा जॾहिं हिन हवाले सां अगरि असां इलेक्शन मां हिसो वठूं हा त पोइ असांजो नेरेटिव जेको आहे त हीअ डीलिमिटेशन ग़लति आहे, त पोइ तो इहा दुरुस्त साबित थी वेंदी। त हिन जे करे पोइ MQM सलाह करे सभिनी सां मुशावरत सां पोइ असां इन ते मतिलबु बाइकाट कयो। ठीकु, त पोइ हुन बाइकॉट जो को लाभ मूंखे नज़र अचे पियो हाणे थियो आहे फ़ाइदो? फ़िलहाल त हुन बाइकॉट जो फ़ाइदो कुझु ॿियनि माण्हुनि खे थियो आहे? छा कयूं त हिन हवाले सां जॾहिं तव्हां चओ त हीअ अॻे जेका हींअर 1 करोड़ 60 लख जेका ज़ाहिर कई वई आहे, जेका सेंसस ज़ाहिर कई, हुनजे हवाले सां बि हिते हाणे तव्हांखे ख़बर UC 246 UC आहिनि कराची मां, अॻे 209 आहिनि, पोइ 67 यूनियन काउंसिल जो इज़ाफ़ो थियो, 246 यूनियन काउंसिल आहिनि। MQM जो इहो चवणु आहे त 70 यूनियन काउंसिल एज़ पर हीअ जेका सेंसस हिन जे हवाले सां अगरि 3 करोड़ जी तव्हां अगरि कयो था, वरी वापसि ॿीहर सेंसस करायो था, तो वधीक 100 खां वधीक UC जो मतिलबु इन मां वधीक थी वेंदियूं। पर चलो मञूं था इहे साॻियूं अगरि तव्हां 1 करोड़ 60 लख ते बि यूनियन काउंसिल जेका आहे उहो हिते थियनि थियूं, 70 यूनियन काउंसिल वधाइण जी ॻाल्हि कई, पर हिन ते 53 ते 53 ते बाक़ाइदा पीपल्स पार्टी एडमिट कयो त पर ठीकु आहे 53 लाज़मी हिजणु घुरिजे, पर कोन थियो। त MQM जो इहो चवणु आहे त बाबा जॾहिं 53 यूनियन काउंसिल हाणे ॾिसो डिस्ट्रिक्ट सेंट्रल आहे, यूनियन काउंसिल 44 यूनियन काउंसिल ते डिस्ट्रिक्ट सेंट्रल आहे। अगरि 53 यूनियन काउंसिल घटि थींदो, ज़ाहिर आहे हुनजो हिकिड़ो यूनियन काउंसिल खे जॾहिं 5 लाख रुपया मिलंदो आहे, MQM जो चवणु आहे त हीअ पीपल्स पार्टी वारनि इहो कयो आहे त किथे 90,000 ते 80,000 ते यूनियन काउंसिल ठही आहे, ऐं किथे सिर्फ़ु 7 ऐं 10,000 ऐं 15,000 ते, त इहा हिकिड़ी ज़्यादती आहे। त हू 7,000 यूनियन काउंसिल वारनि खे बि 5 लख मिलंदा तरक़ियाती कमनि जे लाइ ऐं शहर जी बहितरी जे लाइ, यूनियन काउंसिल जी बहितरी जे लाइ, ऐं जेका 90,000 जी यूनियन काउंसिल हुनखे बि उहे साॻिया पैसा मिलंदा। त पोइ इहो कीअं पॉसिबल आहे त पोइ माण्हुनि जा ई मसइला हल थींदा? त फ़ाइदो कहिड़ो? पर हिन मसइले मां असां बेइख़्तियार करे असांखे तव्हां इलेक्शन कंटेस्ट कयूं, त पहिरीं जेका मुतालबा आहिनि MQM जा, त उहे मुतालबा असांजा मञे वञनि, हुननि खां पोइ असां इलेक्शन में। ठीकु, त हींअर जेके नतीजा साम्हूं आया आहिनि, जेके पार्टी नज़र अचनि पियूं, मुक़ाबिलो जिन कयो आहे उन्हनि खे कीअं पिया ॾिसो? ॾिसो त जेके पीपल्स पार्टी पहिरियों भेरो कराची में अॻियां आई आहे, जमायत इस्लामी बि दावा पे करे त असां MQM जो स्टेक आहे न, कराची सभु मञनि था MQM ज़ाहिर इहा साॻियो शहर कराची मां टे भेरो हिते MQM जो मेयर हो, नाज़ीम हो, ऐं बिला मुक़ाबला तव्हांखे 1988 मां बिला मुक़ाबिलो कराची हैदराबाद मेयर ऐं डिप्टी मेयर चूंडिजी विया, त एॾी ताक़त रखंदी MQM। पर ॻाल्हि हीअ आहे त ग्रेजुअली तव्हां ॾिसो यकीनी तौर ते हुन मां का कोताही बि हूंदी, असां इहो कोन था चऊं त कोन आहे, पर हिन मां बदनीति बि, हुकूमत जी बि बदनीति आहे न। त तव्हां ज़ाहिर तव्हां पंहिंजी परफॉर्मेंस खे ॾेखारियो, तव्हां पंहिंजी डिलीवरेंस खे ॾेखारियो माण्हुनि खे, बाबा असां इहो कमु कयो आहे, त पोइ वठो असांखे एतिराज़ु कोन आहे।
पर साज़िश जे करे कंहिं डिलिमिटेशन जे करे पोइ इहो जेको इहा ज़्यादती आहे ठीकु, खणी शबीर को साहब। लाड़काना वारनि सां हुजे चाहे उहो दादू वारनि सां हुजे, कराची ॻाल्हि साॻी आहे, असां सभु सिंध जा शहर आहिनि। ठीक, इन ज़्यादती ख़िलाफ़ हाणे अॻियां छा हिकमत अमली हूंदी उन ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं उन सां गॾोगॾु डॉक्टर उसामा साहब भी मुझसे गॾु मौजूद हैं, लाल साहब भी मुझसे गॾु मौजूद हैं। डॉक्टर उसामा साहब, आपकी तरफ आऊँगी। आपने मौक़िफ़ सुना अब्बासी साहब का, शब्बीर साहब का। पहले तो हमें ये बताइएगा कि अब तक रिजल्ट तो पूरे तरीके नहीं आए, क्या पोजीशन है जमात इस्लामी की, मेयरशिप को लेकर कितना पुरुम्मीद है? जी बहुत शुक्रिया आपका। इस वक्त शहर कराची जमात इस्लामी के मुतालबे और तहरीक और जिद्दोजहद के नतीजे में बिलाखिर इंतखाबी मरहले से गुजरा है और मैं इस पे पूरे शहरियों को और तमाम अहले सिंध को मुबारकबाद पेश करता हूँ। देखिए, ये जो इंतखाबी अमल में नंबरों का जो मामला होता है, जमात इस्लामी वाज़े तौर पे इस वक्त नंबर 1 पोजीशन पे खड़ी हुई है। शहर की मेन स्ट्रीम सीटें जमात इस्लामी जीत चुकी है, जमात इस्लामी ने क्लीन स्वीप किया है और जमात इस्लामी इस वक्त मेयर के इंतखाब में सबसे बड़ी उम्मीदवार पार्टी के तौर पे मौजूद है। और तकरीबन यूँ समझें कि हम जिस तरह से पीपल्स पार्टी ने हमें रिस्पांस दिया है, जिस तरह से पीटीआई ने रिस्पांस दिया है, जिस तरह से दीगर छोटे ग्रुप्स हमारे साथ राब्ते में आ रहे हैं, तो ये बात तो इंशाल्लाह बिल्कुल वाज़ेह है कि मेयर जमात इस्लामी का तकरीबन। लेकिन डॉक्टर साहब, कुछ ऐसी दावा पीपल्स पार्टी की जानिब से भी आ रही है कि वो पहले नंबर पर हैं और मेयर के हवाले से भी वो बता रहे हैं कि दूसरी पार्टी के साथ राब्ता करेंगे पीटीआई को छोड़कर। नहीं, देखें, सिंपल कैलकुलेशन है, मैं इसमें अब ज्यादा जोड़ तोड़ में पढ़ने की जरूरत नहीं है। अगर आप पीपल्स पार्टी की सीटें गेज करना चाहते हैं तो आप जमात इस्लामी और पीटीआई की सीटें मिला लें, तो बकिया जितनी भी सीटें हैं वो 50% से कम है। सिंपल कैलकुलेशन है, तो इसलिए इसमें ज्यादा बखेड़े में पड़ने वाली बात नहीं है। बात बड़ी वाज़ेह और दो टोक है। अलबत्ता पीटीआई पीपल्स पार्टी जो कुछ कर रही है वो जमहूरियत के लिए और ख़ुद उसके लिए अच्छी चीज़ नहीं है। उसका बड़ा नेगेटिव मैसेज है जो पूरे शहर में और पूरे सिंध में जा रहा है, और वो ये है कि पीपल्स पार्टी आरओज़ के ज़रिए अपने इंतखाबी नताइज के ऐलान करवा रही है और जो पीपल्स पार्टी के अलावा पार्टियां जीती हैं उनके ऐलानात को रोका जा रहा है, जिससे ये तासुर पैदा हो कि जैसे पीपल्स पार्टी के नंबर तो बहुत हैं, वो जीत चुकी है और मेयर उसका आएगा। तो ये एक तरह की टैक्टिकल चीज़ है और ये फ्रॉड इंप्रेशन जनरेट किया जा रहा है। ठीक, आप समझते हैं कि एक फ्रॉड इंप्रेशन जनरेट किया जा रहा है जो ज़मीनी हक़ाइक़ से बिल्कुल मुख्तलिफ है। लाल साहब भी हमारे साथ हैं। लाल साहब, जमात इस्लामी जो मौक़िफ़ वहाँ ॿुधो ऐं पहिरियां त वहाँ ॿुधाइजो त छो पीटीआई असीं ॾिसूं पिया त 3 नंबर ते नज़र अचे पई ऐं तमामु घणी ॻाल्हियूं बि थियूं, कैंपेन जे हवाले सां बि ॼाणाए पियो त असांजी तमामु असराइती कैंपेन रही आहे, मुतमइन आहियूं, त ही छा थियो जो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ 3 नंबर ते नज़र अचे पई? महिरबानी नाजिया। सभ खां पहिरीं त हाणे इन ॻाल्हि में को शक नाहे रहियो त पीडीएम सां सलाड़ियल जेके बि जमायतूं आहिनि हाणे हुन लाइ इहो नामुमकिन थी वियो आहे त हू बग़ैर के धांधली जे, बग़ैर के रिगिंग जे को बि इलेक्शन खटे सघनि। हाणे जेसिताईं हिन लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन जे हवाले सां ॿ टे शयूं ॾाढियूं अहम आहिनि। हिकिड़ो जंहिंते सभु पॉलिटिकल पार्टीज़ एग्री कनि थियूं, उहो जेरीमेंडरिंग जो आहे, उहो कॉन्स्टिट्यूंसीज़ जो आहे, उहो डीलिमिटेशन जो आहे, जेके पीपल्स पार्टी पिणु इहो क़बूल कयो ऐं त असां इहा ग़लति जेका डीलिमिटेशन कई आहे ऐं उन डीलिमिटेशन तहत जेका आहिनि हिकिड़ा इलाइक़ा जेके 1-1 लख आबादी ते यूनियन काउंसिल ठाहियो वियो त ॿिए पासे 20-25 हज़ार ते ठाहियो वियो। ॿियो जेको धांधली जो ऐं बेमिसाल धांधली जेको सबबु आहे उहो तव्हां ॾिठो त अॼु ॾींहुं ताईं जेसिताईं इलेक्शन न थियूं ओसिताईं आवाम खे यकीन ई न आयो त को इलेक्शन्स थियणियूं आहिनि या न थियणियूं आहिनि, थींदियूं या न थींदियूं। माण्हू पुछा कंदा रहिया, राति जो 12 वॻे या 1 वॻे या 2 वॻे सिंध हुकूमत ऐलान कंदी हुई त चूंडूं न थींदियूं, त ॿिए ॾींहुं तव्हां ॾिठो त इलेक्शन कमीशन ऐलान कंदे तव्हांखे नज़र आई त चूंडूं टाइम ते थींदियूं। ऐं ईअं ई केॾी महिल गवर्नर जे ऑर्डिनेंस जी ॻाल्हि थी ऐं माण्हुनि खे हुननि मुझाए रखियो त इलेक्शन थियणियूं आहिनि या न थियणियूं आहिनि। हिन जो इहा ई वजह बणी त तमामु लो टर्न आउट रहियो, को किथे 15%, किथे 11%, किथे 20%। ऐं जॾहिं जॾहिं लो टर्न आउट रहियो आहे त उते पाकिस्तान खे तहरीक इंसाफ़ खे यकीनी तौर ते पंहिंजो नुक़सानु थियो आहे। ॿियो त जंहिं ॾींहुं पोलिंग हुई उन खां हिकु राति तव्हां पहिरीं ॾिठो त कोई 90 खां वधीक प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स जेके आहिनि गुम थी आया, उहे ट्रेसेबल कोन हुया। इलेक्शन सुबुह जो जॾहिं शुरू थी त उहो इलेक्शन जेके पोलिंग स्टेशन्स हुयूं उहे लेट पोलिंग शुरू थी ऐं उन खां बाद में त जेके वायरल वीडियोज़ आहिनि हू कॾहिं बि एतिरियूं वीडियोज़ धांधली जो न ॾिठियूं आहिनि जेतिरियूं ख़ासि तौर ते कराची में धांधली जूं वीडियोज़ जेके आहिनि
उहे सोशल मीडिया जो ज़ीनत पिणियूं आहिनि, वॾनि वॾनि चैनल्स, वॾे वॾनि सहाफ़ियुनि, उन्हनि सभिनी खे जेको नशर कयो आहे। हाणे तव्हां हिकिड़ी ॿी शइ ते अचो त इलेक्शन कमीशन जी मिसमैनेजमेंट तमामु घणी हुई। उन खां बाद में तव्हांखे यादि हूंदो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो इलेक्ट्रॉनिक वोटिंग जो मुतारिफ़ करायो हुयो, उनजो मक़सदु इहो हुयो त जीअं इलेक्शन ख़तमु थिए उनजे अधु कलाक में नतीजा आवाम जे साम्हूं अची वञनि, जेके इलेक्शन कमीशन बि जेको आहे उनखे अपोज़ कयो, हिननि PDM जी जमायतनि अपोज़ कयो, जेका असां कानून साज़ी कई हुई उनखे बि हिननि ख़तमु करे छॾियो। हाणे उनजो नतीजो इहो आहे त 24 कलाक गुज़री विया आहिनि, 246 यूनियन काउंसिल्स जो ही इलेक्शन कमीशन, ही सिंध हुकूमत जा अफ़सरान, ही सभु गॾिजी मिली करे 244 यूनियन काउंसिल्स जो नतीजो न ॾेई सघिया आहिनि। इन करे यकीनी तौर ते इन जा नतीजा मशकूक थी विया आहिनि। ऐं उन खां पोइ हमेशह पाकिस्तान में तव्हां ॾिठो आहे जेको ही मक़ामी चूंडूं आहिनि उहे मक़ामी सतह ते लड़ियूं वेंदियूं आहिनि ऐं उन में परफॉर्मेंस काउंट थींदी आहे। ऐं 15 सालनि खां हुकूमत करण वारी पीपल्स पार्टी जंहिंजी परफॉर्मेंस सभिनी जे साम्हूं आहे, न सिर्फ़ु कराची पूरे सिंध में उन्हनि सिंध खे तबाह करे छॾियो आहे, सॼो इंफ्रास्ट्रक्चर तबाह करे छॾियो आहे। जेकॾहिं कराची जी ॻाल्हि कयूं त तव्हां ॾिसो उते पीअण जे पाणी जी सहूलियत न आहे, उते ट्रांसपोर्ट न आहे, उते गंदगी करण जो को इंतज़ाम न आहे, त उन ते को कराची जी पढ़ियल लिखियल आवाम आहे उन्हनि खे वोट ॾियण जो सवाल ई पैदा कोन थो थिए, सवाइ इन जे त हू को धांधली करे ऐं वोट हासिल कनि ऐं जेरीमेंडरिंग ऐं हिकिड़ी ॻाल्हि रुगो सिर्फ़ु ऐड करणु चाहिंदुसि, जेको MQM जेको फ़ैसिलो कयो, MQM खे इहो फ़ैसिलो काफ़ी अॻु में करणु घुरिजे हा। ही गुज़िरियल 8 महीननि खां PDM जे गोद में वेठल आहे, पर हुननि इहो तॾहिं फ़ैसिलो न कयो ऐं अचानक इहो फ़ैसिलो कयो। यकीनन जेको आहे इन जो सुठा नतीजा न आहिनि ऐं इन्हनि खे बजाए जो जिन हुकूमत ते इन्हनि जो इल्ज़ाम बि आहे, पर ही उन हुकूमत सां गॾु बि वेठा आहिनि। ठीकु आहे साहब, पॉइंट टेकन आहे। गॾोगॾु अॼु ख़ान साहब गुफ़्तगू बि कई आहे सहाफ़नि सां, हुनमें इहो बि एतिराफ़ कयो आहे, उन्हनि धांधली जो बि ज़िक्र कयो आहे, पर हुन गॾोगॾु इहा ॻाल्हि बि कई आहे त तंज़ीमी कमज़ोरी बि हिकु सबबु अहम सबबु रहियो कराची में, जेका असांखे जेके घटि वोट्स मिलिया आहिनि, घटि सीट्स मिलियूं आहिनि। मूंसां गॾु नजमी आलम साहब भी आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अखबार आहिनि। नजमी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नजमी आलम साहब, मेरे साथ लाल साहब, शबीर कायम खानी साहब, डॉक्टर उसामा रईस साहब और खुर्शीद अब्बासी साहब मौजूद हैं। और इस वक्त जो बात हो रही है नताइज को लेकर, धांधली के इल्ज़ाम तो कल से सुनने में आ रहे हैं, लेकिन साथ साथ ये जो गैर मामूली ताख़ीर हुई है नताइज में, अभी तक नताइज मुकम्मल नहीं हो सके, इस पर बड़ी तनकीद हो रही है, इस पर बड़े सवालात उठ रहे हैं, जो कि बुनियादी काम इलेक्शन कमीशन का है, लेकिन सिंध सरकार पर भी इस हवाले से बड़ी सवालात उठ रहे हैं। क्या कहेंगे आप? पहली बात तो ये कि 2018 के इलेक्शन के एक हफ्ते तक रिजल्ट नहीं आए थे, ये भी याद रखिएगा जी। दूसरी बात ये कि इलेक्शन चीफ मिनिस्टर सिंध ने आज ओपनली कहा कि इलेक्शन कमीशन जल्दी रिजल्ट अनाउंस करे मीडिया के सामने आके, क्योंकि लोगों में इस तरह पैदा हो रहा है। बिल्कुल कल सईद गनी ने कल कहा करके अपना स्टेटमेंट दिया कि जी इलेक्शन कमीशन डिले कर रहा है इलेक्शन। उनका ये कहना है कि क्योंकि जो स्टाफ गया था, हमारी भी जो उनसे राब्ते हुए, वो बहुत एक्सपीरियंस नहीं था, तो उनके तमाम लाए हुए फॉर्म्स को हर एक को हमें चेक करना पड़ रहा है, रीचेक करना पड़ रहा है, उसके बाद हम सही बना पा रहे हैं। और मेरे ख्याल में अभी तक कहीं से ये शिकायत नहीं आई है जो फॉर्म 11 का रिजल्ट था के मुताबिक कोई जीता हुआ था, उसकी जगह कोई और जीत गया, ऐसा कहीं से अभी तक शिकायत नहीं आई है कराची से। कोई पार्टी नहीं कह सकती कि फॉर्म 11 में हमारे पास हम जीते हैं, बाद में फॉर्म 12 में हम हार गए, तो ऐसा कोई एक सिंगल केस भी रिपोर्ट नहीं है। इसलिए धांधली का कह देना आसान, लफ्ज इस्तेमाल करना बहुत आसान है, लेकिन धांधली को साबित करना उसी सूरत में हो सकता है कि जहां से पोलिंग स्टेशन पर रिजल्ट कुछ और हो, वहां पे कुछ और हो जाए, एक आध वोट ऊपर नीचे हो जाए तो अलग बात है, लेकिन पूरा रिजल्ट कहीं पे भी चेंज नहीं हुआ है। ठीक। लेकिन नजमी आलम साहब, जो इलेक्शन कमीशन की जानिब से जो जस्टिफिकेशन दी गई सारे अमल के हवाले से, उसको आप तो बाय कर रहे हैं। आपने बताया कि गवर्नमेंट समझती है कि जो इलेक्शन कमीशन कह रही है वो वैसा ही होगा, लेकिन दूसरी पार्टीज, जब सारी कंटेस्ट करने वाली पार्टीज एहतजाज करें, आवाज ना उठाएं जी। इलेक्शन कमीशन हमारे अंडर में है नहीं कि हम उसको कोई फोर्स, हमारी तो जो सिंध गवर्नमेंट ने 1-2 रिक्वेस्ट भेजी थी, आखिरी उनको उड़ा दिया, हमारी बात ही नहीं मानी सिंध गवर्नमेंट की, उन्होंने कहा नहीं सॉरी इलेक्शन हम कराएंगे। तो अगर हमारे अंडर में होते तो शायद इलेक्शन रुक जाते, वो नहीं रुके वो। तो इसलिए हम पे इल्जाम देना इलेक्शन कमीशन का तो किसी भी डिले का वो गलत बात है। और वो तकरीबन मेरे ख्याल में सब पार्टियों को पता है कि उनके पास क्या रिजल्ट है। ठीक, जमात इस्लामी को भी पता है कि उनके पास 90 के करीब सीटें, हमें भी पता है कि हमारे पास 102 के करीब सीटें हैं।
जमात इस्लामी दावा कर रही है कि 118 के करीब उनके पास सीटें हैं, एक फ्रॉड इंप्रेशन के जरिए पीपल्स पार्टी अपनी बढ़तरी शो कर रही है इलेक्शंस में। क्या कह रही है? जमात इस्लामी की दावा है कि उनके पास 118 के करीब सीट्स हैं और एक फ्रॉड इंप्रेशन के जरिए पीपल्स पार्टी के सिर्फ नताइज को हाईलाइट किया जा रहा है, सामने लाया जा रहा है। देखिए, अगर हम कितना भी नताइज को हाईलाइट करें, एंड ऑफ द डे तो चीज सामने आ जाएगी। उससे कोई अब वो इलेक्शन पे या वोटर पे तो असर नहीं पड़ता है कि जी इलेक्शन के लिए आपने कोई ऐसा माहौल, जैसा 2018 से पहले इमरान खान के लिए माहौल बनाया गया था, इससे तो कोई माहौल नहीं बन रहा। तो ये कहना बेकार है कि हमारे पास 118 है और हमारी सीटें कम करके, भाई वो आपको अगर ये शिकायत है कि आपकी जीती हुई यूसी किसी को चेंज कर दिया गया है तो उस पर बात करें जमात इस्लामी। ठीक, डॉक्टर साहब हमारे साथ ही हैं। नजमी साहब के मुताबिक हम जीते हैं, आपने कैसे हमें हरा दिया? ठीक है, नजमी साहब हमारे साथ ही रहेगा, डॉक्टर साहब भी हमारे साथ ही हैं। डॉक्टर साहब क्या रिस्पॉन्ड करना चाहेंगे कुछ? डॉक्टर साहब देखिए, ये इन्होंने हर पार्टी अपना अपना मौक़िफ़ बयान कर रही है और मैं एक बात सिर्फ ये कहता हूँ कि तमाम सियासी कारकुनों को कोई भी स्टेटमेंट देते हुए ये सियासी ज़रूरत है, ये सियासत की इज्जत और वक़ार की ज़रूरत है कि पॉलिटिकल वर्कर ज़िम्मेदाराना गुफ्तगू करें और कोई ऐसी चीज़ ना करें कि जिसकी वजह से पूरी सियासी अमल का तमस्खुर उड़ता हो। मैंने अभी आपके सामने जो बात कही है वो सिर्फ ये है कि हमारे पास इस वक्त नंबर्स गेम में हम सबसे आगे हैं। हमने 94 सीट्स हम जीत चुके हैं और 15 सीटें वो हैं कि जिनके रिजल्ट्स पेंडिंग में हैं। हमारा दावा यह है कि फॉर्म 11 के मुताबिक हम इन सीटों को जीत रहे हैं, जबकि हमें ये नताइज आरओ के दफातर से नहीं दिए जा रहे हैं। अच्छा, तशवीश और शिकायत और जो शुबा है वो यहाँ से जनरेट होता है कि ये जितने आरओस का तकर्रुर है ये तो सिंध गवर्नमेंट करती है। ज़ाहिर इलेक्शन कमीशन इस्लामाबाद से ऑर्डर कर रहा है। इस वक्त 28 घंटे गुजर चुके हैं, छोटी छोटी यूसीज हैं, लिहाजा अगर कोई हुकूमती फर्द आके उसको डिफेंड करता है तो अगर वो ये समझता है कि इलेक्शन कमीशन एक अलहदा इदारा है, उसमें कोई अमल दखल नहीं है, तो उसको डिफेंड करने की ज़रूरत नहीं है। फिर उनको उसको क्रिटिसाइज करना चाहिए, उनको उन पार्टियों के साथ खड़े होकर ये बात कहनी चाहिए कि इलेक्शन कमीशन बिल्कुल गलत कर रहा है। 28 घंटे के बावजूद बल्दियाती इलेक्शन की कोई ऐसी तारीख नहीं है कि 28 घंटे तक नताइज जारी ना किए जाएं। नताइज का जारी ना किया जाना खुद इस बात का जिंदा सबूत है, चुगली खा रहा है कि नताइज वहां पे कुछ और उसमें दाल में बहुत ज्यादा काला शामिल किया जा रहा है। ठीक डॉक्टर साहब, जी हमारा मौक़िफ़ ठीक डॉक्टर साहब पॉइंट टेकन है। भाई साहब छा टेक ॾियणु चाहींदो जीअं ग़ैर मामूली ताख़ीर असांखे नज़र अचे पई ऐं ख़ुदि ज़ाहिर आहे जॾहिं बि अहिड़ो मामिलो थिए थो त ज़रूरु उन ते सवाल बि उथनि था, तनक़ीद बि थिए थी ऐं ख़दशा बि पैदा थियनि था। ज़ाहिर असांजो इलेक्शन जो जेको माहौल आहे हमेशह इहो रहियो आहे, हमेशह दांती जा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि, हमेशह हिन शयूं अहिड़ियूं साम्हूं बैलेट पेपर खणी भॼणु, बॉक्स छिनणु, इहे सभु प्रैक्टिस थी रही आहे, रूटीन रही आहे। हर सियासतदान खे इहो ख़तरो आहे त भई गंदांदरी थिए पई ऐं हुकमरान जेके पार्टी रही आहे उनखे हर कंहिंखे ख़दशा हूंदा आहिनि। माज़ी में थींदो रहियो आहे, नई ॻाल्हि त कान्हे। असुलु मसइलो आहे त इलेक्शन कमीशन छा थी करे, उन जी ज़िमेदारी उन्हनि जी आहे। जेकॾहिं सुभाणे को अहिड़ो मामिलो थिए थो, ज़िमेदारी इलेक्शन कमीशन हूंदी। भली पीपल्स पार्टी गवर्नमेंट आहे, पावर में आहिनि, हुनजी असर रसूख़ हूंदो, थिए थो आहे, पर जेके इहे ॻाल्हि आहिनि त इन में ऐं ॿी ॻाल्हि इहा ॻाल्हि लिके कान थी। जेकॾहिं अॼु तव्हां कुझु कुझु बि कयो, 2 ॾींहंनि 4 ॾींहंनि खां पोइ शयूं ॿाहिरि अचनि थियूं, लिकी थियूं वञनि। बिल्कुलु तंहिंजे करे इहे मां सम्झां थो त हिन वक़्तु ज़ाहिर जमात इस्लामी जा शक पंहिंजी जाइ ते जाइज़ आहिनि त भई रिज़ल्ट छो थी रोकी वञे। ऐं गॾोगॾु इहा बि ॻाल्हि थिए थी त ख़ुदि जेकॾहिं जेका हुकूमत वक़्तु हुजे उहा पाण डिफेंड करे जेकॾहिं उन मौक़िफ़ खे, त पोइ ख़दशा उहा डबल था थी वञनि। त हाणे हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे त इन में इलेक्शन कमीशन खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे, उनखे बाक़ाइदो उनखे साम्हूं अचणु खपे, उनखे इनखे क्लियर करणु खपे त डिले छो थी आहे, देरि छाजे करे थी आहे। इहे ॻाल्हियूं तमामु ज़रूरी आहिनि। इहा हिकिड़ी सही थी ॻाल्हि, जॾहिं बि इलेक्शनूं थियूं था ॾिसो इहे ॻाल्हियूं रिपीट थींदियूं आहिनि हमेशह, ऐं पोइ अॻिते जेको बि थिए थो पर इहे ॻाल्हियूं रिपीट थींदियूं आहिनि। शक शुक इहे जेको जो शिकायतूं धांधलियूं हमेशह रहियूं आहिनि। शबीर साहब अवां छा ऐड करणु चाहींदो हिन में, ऐं पोइ अॻियां जी पंहिंजी जेका हिकमत अमली आहे उहा बि ज़रूरु शेयर कजो असां सां। असल हिन में मां छा ऐड कयां, एक्चुअली त इहे जेके इलेक्शन धांधली जा इल्ज़ाम अवां पहिरां ई बाइकॉट सां गॾु धांधली जी ॻाल्हि करे चुका आहियो। मां इहा ॻाल्हि कयां थो, जेका इलेक्शन कल्ह थिया आहिनि हीअ त एक्चुअली इलेक्शन थियणो आहे 2 साल 2.5 साल पहिरीं। ठीकु, पर पीपल्स पार्टी हुकूमत में हूंदे बि पीपल्स पार्टी इलेक्शन कोन करायो। हर पॉलिटिकल पार्टी जी इहा डिमांड हुई त ही रिक्वेस्ट हुई त बाबा इलेक्शन कराया वञनि, पर पीपल्स पार्टी हिन में डिले टैक्टिस यूज़ कई ऐं हीअ बि कोर्ट सगूरी जे चवण ते सुप्रीम कोर्ट जेको ऐलान ऑर्डर कयो तॾहिं इहो इलेक्शन
ऐं इलेक्शन में 3 भेरे तव्हांखे पहिरीं ख़बर आहे त ही पोस्टपोन थिया आहिनि। पहिरीं त मां सम्झो 24-26 जुलाई ते थियणो आहे, पोइ हुन खां पोइ 28 अगस्त डेट ॾिनी, पोइ 23 अक्टूबर ॾिनी। हुन मां रीज़न आहे कॾहिं सिक्योरिटी असां वटि कोन आहे, कॾहिं फ्लड अची वियो सिंध मां। बहरहाल कल्ह इलेक्शन थी विया आहिनि, त हिन मां जेकर हाणे जमाती इस्लामी जो पंहिंजो हिकिड़ो मौक़िफ़ आहे, PTI जो लाल साहब जो पंहिंजो उसामा रज़ी साहब, इन्हनि इहे पीपल्स पार्टी ते इल्ज़ाम हया आहिनि त हीअ जेको इलेक्शन कमीशन आहे ज़ाहिर ट्रांसफर पोस्टिंग ही कराइनि था, DROs ROs हिननि जा रखियल आहिनि। ऐं इलेक्शन जेका थिया आहिनि, जीअं अनज आलम सां ॻाल्हि कई त 2018 जी 2018 हू क़ौमी सूबाई जा इलेक्शन हुआ, नेशनल इलेक्शन। ईअं लोकल पार्टी जो इलेक्शन त तव्हांखे ख़बर आहे अधु कलाक मां रिज़ल्ट अची वेंदो, एतिरा वोट न हूंदा आहिनि, नंबर ऑफ वोट एतिरा न हूंदा आहिनि। पर डिले टैक्टिस छा कनि त अॻु मां जेके पहिरीं फेज़ मां जेका इलेक्शन थिया हुआ सिंध मां, तॾहिं इहा ई टैक्टिस हुई न। तव्हां ॾिसो न त जेका पुलिस वारा पाण डब्बा जेका आहिनि, मतिलबु पुलिस जे ज़रिए ब्यूरोक्रेसी जे ज़रिए हिन धांधली त कराई आहे पीपल्स पार्टी, हिन में त कोई शक जी ॻाल्हि कोन आहे। पर हाणे जेका हिते असांजो कोई इंट्रस्ट ई कोन्हे न, कल्ह त असां त बाइकाट कयो आहे। पर असां ॾिसूं था, बिल्कुलु असां ॾिसूं था, टीवी ते बि ॾिसूं था, ऐं असां जेको ऑब्ज़र्व कयूं था त ही वाकई हिकिड़ी डिले टैक्टिस जे करे त बदनीति त आहे, त छाजे करे इहो रिज़ल्ट जेका आहे तव्हां रिज़ल्ट ज़ाहिर करे छॾो, जेका कंहिंजी बदनीति ज़ाहिर थिए पई, बिल्कुलु थिए थी पाण बिल्कुलु थिए थी। हाणे इन जा स्टेटमेंट त अचनि था पीपल्स पार्टी वारनि जा, मतिलबु खणो सईद गनी साहब हुजनि चाहे CM साहब हुजनि, इलेक्शन कमीशन खे हिन रिक्वेस्ट कया जल्द खां जल्द इलेक्शन। पोइ छाजे करे यार RT सिस्टम हिते वेही रहियो छा? RT सिस्टम हिते न मां चवां तव्हांजी दुआऊं पीपल्स पार्टी सां गॾु आहिनि या जमात इस्लामी सां? असांजी दुआ सभिनी सां गॾु आहिनि। असां मतिलबु इख़्तिलाफ़ी ॻाल्हि कयूं कोन था, असल ॻाल्हि आहे त असां त पंहिंजी ॻाल्हि कयूं था। असां त हाणे बाइकाट करे असां वेठा आहियूं। सवाल उथंदा त तव्हां हीअ अॻु छो न ख़्यालु आयो ही इलेक्शन कमीशन में जे ॻाल्हि कई आहे, जंहिं वक़्तु मामला डिलिमिटेशन वारो मामलो हले पियो, 7-8 महीना साल खां वठी MQM हिन ॻाल्हि ते स्टैंड करे पई। पहिरीं मां चयो तव्हांखे सुप्रीम कोर्ट वई, सुप्रीम कोर्ट वारनि मोकिलियो, वरी ॿीहर चयो त प्रोविंशियल सब्जेक्ट आहे। पोइ हिते बि नेगोशिएशन थिया, ऐं हुते 3 महीना बाक़ाइदा मुज़ाकरात खां पोइ 3 महीना मुज़ाकरात खां पोइ इहा मां जेके पहिरीं ॻाल्हि कई हिन एडमिट कयो CM साहब त वाक़ई असांजी ग़लती आहे, ऐं असां हिनखे रेक्टिफाई कयूं था इलेक्शन कमीशन जे ज़रिए। त इलेक्शन कमीशन खे ॿुधायो त बाबा ही वरी विड्रा कयो, ऐं कोन थियो, तव्हांखे ख़बर आहे कोन छाजे करे कोन थियो। त असां इहो कोन्हे त असां हिकदमि ख़्यालु आयो। ज़ाहिर असां त हींअर 2-4 ॾींहं पहिरीं ई मर्जर थियो, हुन खां पहिरीं त ज़ाहिर MQM करे पई। त हाणे छा स्ट्रेटेजी हूंदी? ज़ाहिर आहे हेॾां त मामला हलंदा मेयरशिप जे हवाले सां, इतिहाद असीं ॾिसूं था। असीं इहो चऊं था केर बि हुजे मेयर, ठीकु आहे न, शहरनि जा मसाइल जेका कराची में रहे थो, जेको जे बि रहनि था कराची मां, ज़ाहिर कोई हिकिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा कोन था रहनि, सॼो मुल्क जा माण्हू हिते अचनि था, सम्झो हक़ आहे, ऐं सिंध जो दारुल ख़िलाफ़ आहे कराची। बसि कराची जा आवाम जा जेका बुनियादी मसइला आहिनि, जेका आवाम सफ़र करे पई, असांजी दुआ आहे जेको बि मेयर थिए, जेका बि पार्टी अक्सरियत में अचे या कंहिंजो कंहिंसां इताद थिए, त ख़ुदा करे ही कराची जे शहरनि जा मसइला, जंहिंमें पाणी जो मसइलो आहे। भई उमेद त ॾिसण 75 साल थिया आहिनि पाकिस्तान खे ठहे, ऐं सॼो उम्मीदनि त असां क़ाइमु आहे न। कुझु माण्हू ॻाल्हि चवंदा यार आप हुकूमत से ॿाहिरि क्यों नहीं होते हैं आप, जब भई हुकूमत खां ॿाहिरि हीअ ॾिसो न, माण्हुनि जी हिकिड़ी ख़्वाहिश आहे। जीअं लाल साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त वेठा आहिनि PDM सां गॾु, हींअर वेठा आहिनि, भई पहिरीं तव्हां सां गॾु बि वेठा हुआ न MQM वारा, अगरि तव्हांखे त एतिराज़ न हुजणु घुरिजे, हिन जे करे हाणे PDM सां गॾु वेठा आहिनि। त PTI जी इहा ख़्वाहिश आहे त ही MQM जज़्बात में अचे, हुकूमत खां ॿाहिरि निकिरी अचे। भई हिन टाइम त तव्हां ॾिसो पाकिस्तान जी जेका सूरत हाल आहे, मुआशी सूरत हाल खे तव्हां ॾिसो, असीं इहो पार्ट प्ले कोन था करणु चाहियूं त असांजे करे ख़ुदा न खां को डिस्ट्रीब्यूट थिए पाकिस्तान मां, हिन जे करे असां इहो क़दम कोन खणंदासीं। बिल्कुलु पाकिस्तान जी जमहूरियत जे लाइ ठीकु आहे, असां सफ़र करूं पिया, असांखे तकलीफ़ आहे, असां बि जेका बि ॻाल्हि कयूं था उहो ई असां ख़ाली हिकिड़ी ॿोली ॻाल्हाइण जे लाइ थोरी ॻाल्हि कयूं। कराची शहर में, कराची में त मिनी पाकिस्तान हर माण्हू हिते रहे थो। असां हींअर बि तव्हांजे चैनल जे मार्फत बि असां ईअं चऊं था ख़ुदा करे कराची में रहंदड़ माण्हुनि जा जेका मसइला आहिनि उहा मसइला हल थियनि। अहिड़े नमूने जेके हैदराबाद मां जेको इलेक्शन थिया आहिनि, जेके टंडलयार में थिया आहिनि, सिंध जा ॿिया ज़िला आहिनि, सॼे सिंध मां जिथे बि इलेक्शन थिया आहिनि, ही पाकिस्तान पीपल्स पार्टी 15 साल खां हुकूमत करे पई। अॼु अलाह सां हिनखे वरी ॿीहर मौक़ो ॾिनो आहे त स्वीप कयो आहे सॼे सिंध मां, त स्वीप कयो त माण्हुनि जी बि उमेदूं आहिनि, तमामु माण्हुनि जा जेका मसइला आहिनि, बुनियादी मसइला आहिनि, ख़ुदा हाणे ॾिसो सिंध मां अञा ताईं पाणी हफ़्ते पहिरीं मां वियो सखर, अञा ताईं पाणी बीठो आहे। कुझु इलाइक़नि मां, कुझु ज़िलनि जा, सिंध जा 8-10 ज़िला अहिड़ा आहिनि जेका हीअ त दावा कनि था त बाबा असां पाणी करे छॾियो आहे सिंध जो, पर तव्हां यकीन कजो, मां बाइकाट तव्हांखे चवां थो, मां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिठा, अञा ताईं माण्हू जेका न वीचारा बेग़रीब बेअसरा रोडनि ते वेठा आहिनि। ऐं चारे मां ॾेखारियूं बि था, रोज़ असांजे TV चैनल से उहे रिपोर्ट्स बि हलनि थियूं, ऐं ज़रूरु तव्हां जेका समूरी उमेद रखो पिया, जेका दुआ कयो पिया, MQM जो कहिड़ो किरदारु हूंदो, MQM किथे बीठल हूंदी, उन ते ज़रूरु असांखे अपडेट कजो। लाल साहब,
अवां जी ख़्वाहिश त शबीर साहब चवनि पिया त पूरी कोन थींदी PTI जी, त को MQM धार थिए न हुकूमती इताद खां? असांजी हरगिज़ अहिड़ी ख़्वाहिश कोन हुई ऐं असांखे यकीन बि आहे त पीपल्स पार्टी ऐं MQM जेके आहिनि ॿई पगमट यार आहिनि ऐं बचपन जा यार आहिनि, लॻोटिया यार आहिनि, हिक ॿिए खे हमेशह मदद कंदा रहिया आहिनि, हिक ॿिए खे हमेशह मुश्किल मां कढंदा रहिया आहिनि। सिंध ॿुॾंदी रही आहे, सिंध तबाह थींदी रही आहे, सिंध में दहशतगर्दी थींदी रही आहे, पर हिननि ॿिन्ही पाण सां कॾहिं बि ॿिन्ही पार्टियुनि पंहिंजो पाण सां कॾहिं बि कोन विञाई आहे। हिननि जो इताद जेको आहे पंहिंजो क़ाइमु आहे। ऐं बेशक हुजे सिंध जा माण्हू हिकिड़े पासे बीठा आहिनि, हिकिड़े पासे बीठा आहिनि ऐं हिननि बाइकॉट करे बि पीपल्स पार्टी खे हिकिड़े तरह सां सपोर्ट कयो आहे। जेका ॻाल्हि काइमी साहब करे थो पियो त जेको आहे जेरीमेंडरिंग जी या पंहिंजो डीलिमिटेशन जी, त मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त हीउ गुज़िश्ता 8 महीननि खां जेको आहे PDM जे कुल्हे ते चढ़ी वेठा आहिनि, पर 8 महीना हिननि खे ॻाल्हि यादि न आई त जेका डीलिमिटेशन आहे उहा ठीकु न आहे। जे ॾींहुं इलेक्शन हुई उन खां 3 ॾींहं पहिरीं अचनि था ऐं हू वरी बिलावल भुट्टो साहब हुजे, ज़रदारी साहब हुजे, उहो त एॾो इनखे ओबलाइज कनि था जो फौरी तौर ते इलेक्शन मुलतवी करण जो ऐलान कनि था। त इन्हनि जी यारी, हिननि जी दोस्ती हिननि जो बिल्कुलु क़ाइमु हुजे, असांखे उन सां को एतिराज़ कोन्हे। जेसिताईं नजवी साहब ॻाल्हि कई त को इहो फॉर्म 11 जी का शिकायत कान्हे, त ॾिसो अञा ताईं रिटर्निंग ऑफिसर्स जॾहिं रिज़ल्ट ॾींदा, जॾहिं असीं उनखे भेटींदासीं त इहा फॉर्म 11 ऐं फॉर्म 12 में फ़र्क़ु जो जेको आहे का ॻाल्हि या को एतिराज़ ईंदो। अञा ताईं उहे जॾहिं जारी ई कोन थिया आहिनि त उन ते इहा ॻाल्हि करणु नामुनासिब आहे। पर मुंहिंजी जेका ॻाल्हि आहे, जेका केस पेश करणु चाहियां थो, उहो सिर्फ़ु को कराची जो न आहे पर समूरी सिंध जो आहे। जीअं पंहिंजो काइमी साहब ॻाल्हि कई त सिंध अञा ॿुॾो पियो आहे, उनजे बावजूदि पीपल्स पार्टी चए थी असां खटियो आहे। कराची में किथे बि हिननि जो जेको रोल आहे, इहो सॼी MQM आहे, उहो इन्हनि ते इल्ज़ाम हणंदी रही आहे त सिंध खे ख़ासि तौर ते सिंध जे दारुल ख़िलाफ़ा कराची खे तबाह ऐं बर्बाद करण में पीपल्स पार्टी जो हथु आहे। उते पीअण जो पाणी कराची जे माण्हुनि खे बि सॼी सिंध वांगुरु पीअण जो पाणी बि अवेलेबल कान्हे, ट्रांसपोर्ट अवेलेबल कान्हे, बेसिक जेके सिविक फैसिलिटीज़ जेको सॼे सूबे जे माण्हुनि जो हक़ आहे इहो हुननि वटि न आहिनि। त अहिड़ो कहिड़ो जादू कयो हो पीपल्स पार्टी जंहिंजे करे जेका आहे हिननि खे कराची जा माण्हू वोट ॾींदा। इन खां वधीक त असां इहो जो K4 जो जेको पाणी जो मनसूबो हुयो पाकिस्तान तहरीक इंसाफ़, उनखे रिवाइव कयो, उन में MQM बि असां सां गॾु शामिल हुई, पाणी जे पीअण जो मसइलो हल करण जी कोशिशि कई। हिन दफ़े उहो जो कमु हलंदड़ हो उहो बि रोकियो वियो आहे ऐं उनखे फंड्स मुयसरु कोन था ॾिना वञनि। ग्रीन लाइन बस सर्विस असां आंदी, हीअ जेके बरसाति में कराची तव्हां ॾिठो हूंदो हर दफ़े ॿुॾी वेंदो हुयो, उनजे बावजूदि जेके मेन नला आहिनि उहे साफ़ करण जो जेको कमु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ करायो, जेतोणीकि 18वीं तरमीम तहत इहे कमु सभु सिंध हुकूमत खे करणा हुआ, पर सिंध हुकूमत गुज़िरियल 15 साल हुकूमत में रहण बावजूदि इहे सभु कमु नाहे करे सघी। इन करे जेका आहे उन पंहिंजो दारुल हुकूमत जो को बि जेको आहे माण्हू जेको आहे पढ़ियल लिखियल वो समझदार आहे, पीपल्स पार्टी खे वोट ॾियण जो सवाल ई पैदा कोन थियो। हा, बाक़ी जहिड़ी तरीक़े सां रिज़ल्ट डिले थियनि था पिया 24 कलाक में, जॾहिं पाकिस्तान में मूंखे ॻाल्हि हिकिड़ी सम्झायो, जॾहिं इलेक्शन कमीशन पूरे पाकिस्तान में इलेक्शन कराईंदी आहे, 272 खनि को हल्का हूंदा आहिनि, 4 सूबा हूंदा आहिनि, त राति जो 10-11 वॻे त रिज़ल्ट अनाउंस थी वेंदो आहे। पार्टी सेलिब्रेट करणु शुरू करे छॾींदियूं आहिनि त हीअ पार्टी खटी वई आहे, हीअ हाराए वई आहे। ही लोकल गवर्नमेंट में अच्छा हाणे जेकॾहिं कराची में ई आहे त पोइ हैदराबाद में ऐं सुजावल में, ठठे में, मटियारी में, सख पंहिंजो दादू में कहिड़ो जादू हुयो जो कल शाम जो 7-8 वॻे रिजल्ट जी, वो जादू पूछूं था नजमी आलम साहब से गदी हैं। लाल साहब, नजमी आलम साहब क्या कहेंगे, ये जादू वो कौन सा मंत्र पढ़ा है पीपल्स पार्टी ने जो सब जानना चाहते हैं कि जिससे ये रिजल्ट्स और फिर ये सारे मामलात हो रहे हैं? नजमी आलम साहब, मेरी आवाज़ पहुंच रही है आप तक? नजमी आलम साहब, मुझे सुन रहे हैं आप? नाज़रीन, राब्ता मुनक़िद हो गया है, कोशिश कयूं था नाज़रीन नजमी आलम साहब सां बि राब्तो कयूं, पीपल्स पार्टी मौक़िफ़ ज़रूर शामिल कंदासीं। मूंसां गॾु डॉक्टर साहब बि, पर उनखां अॻु लाल साहब इहा ॻाल्हि बि ज़रूरु कंप्लीट कजो। मां ॻाल्हि कई त ज़रूरु जॾहिं नजमी आलम साहब वापसि असांखे जॉइन कंदा त उनखां जादू जो उहो मंत्र त पुछंदासीं, पर ख़ुदि अॼु ख़ान साहब एतिराफ़ कयो आहे त तंज़ीमी कमज़ोरी बि आहे, असांजी तंज़ीमी कमज़ोरी को वॾो सबबु आहे जंहिंजे करे असीं न करे सघियासीं जेको असीं सोचियोसीं उहो हासिल न करे सघियासीं। ॾिसो त तंज़ीम हर तंज़ीमनि में फ्लाज़ हूंदा आहिनि, जेके पॉज़िटिव शयूं हूंदियूं आहिनि, कुझु उन में
जेके डिफिशियंसीज़ हूंदियूं आहिनि ऐं सभु पॉलिटिकल पार्टीज़ में हूंदियूं आहिनि। तव्हां रिसेंटली ॾिसो MQM जेका जी आहे त उहो सॼी रीबिल्डिंग हाणे थी उन निस्बतन GI जेका जमात इस्लामी आहे उहो यकीनी तौर ते ग्राउंड ते मौजूद हुई ऐं मक़ामी सतह ते हुई। इन खां तंज़ीमी सतह खां इन जेके तंज़ीम ते ज़ोर ॾिबो आहे मक़ामी चूंडनि में, त छाकाणि त मक़ामी चूंडूं तमामु घटी ऐं मोले जे लेवल ते थींदियूं आहिनि, त उते तंज़ीम जो हुजणु ऐं ग्रास रूट लेवल ते हुजणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। पर इन जो नतीजो वरी जेका जनरल इलेक्शंस थींदियूं आहिनि उन में इन जो नतीजो साॻियो नतीजो लोकल गवर्नमेंट वारो रिफ्लेक्ट नाहे थींदो। ठीक लाल साहब, नजमी साहब, आलम साहब से राब्तो बहाल थी वियो है। नजमी साहब, इससे पहले लाल साहब ने बात की और वो ये पूछना चाह रहे थे, वो बड़ी जानना चाह रहे थे ऐसा कौन सा जादू हुआ। वो कह रहे सारे काम तो हमने करवाए जो सूबे के अंदर, जो कराची के अंदर करने थे वो हमने करवाए कराची के अंदर, लेकिन इसके बावजूद कराची से फिर पीपल्स पार्टी का वोट सीट्स ले जाना, ये तो कोई जादू ही हो सकता है। नहीं, किसने कराए कराची में हमारे अलावा काम, वो बता दें अपना। लाल साहब अभी थोड़ी देर पहले दावा करे तो उस वक्त आपसे शायद राब्ता मुनक़ते हो गया था। 4 साल PTI की गवर्नमेंट रही, एक पत्थर कराची में नहीं लगाया। इमरान खान 10 अरब के 20 अरब के 1100 अरब के वादे करके गया, 1 रुपया नहीं लगाया कराची पे। तो कराची के अवाम को ऐसे बेवकूफ तो नहीं है कि वो इमरान खान के झूठे वादों पे बार बार उसको वोट देंगे। इस दफा कराची के अवाम ने उसको रिजेक्ट कर दिया। ठीक, और हमने पिछले 2 सालों में कराची में जो काम किया है, इस शदीद जो लास्ट बारिशें हुई थी उसमें हमने कराची को डूबने नहीं दिया। पानी खड़ा हुआ लेकिन कराची जो तबाह हो जाता था वो नहीं होने दिया हमने। कराची के अवाम ने ये देखा, कराची के अवाम ने रेड बस और इलेक्ट्रिक बस को देखा है। कराची के अवाम कार्डियो हॉस्पिटल को देख रहे हैं जहाँ बाईपास भी फ्री हो रहा है। बेनजीर ट्रामा सेंटर को देख रहे हैं जहाँ पे कोई एक पैसा उनसे नहीं लिया जाता। कराची के अवाम को अब समझ आ गई है कि पीपल्स पार्टी ही है। कराची का अवाम ये नहीं सुनना चाहते कि जो उनका मेयर बने और वो ये कहे कि मेरे पास कोई वसाइल नहीं है, इख्तियार नहीं है। कराची के अवाम ये नहीं सुनना चाहते। तो कराची का अवाम अब इस दफा पीपल्स पार्टी के हक में फैसला दे रहे हैं ताकि उनका मेयर ये ना कहे कि मेरे पास इख्तियार नहीं, मेरे पास वसाइल नहीं। ठीक, लेकिन नजमी आलम साहब, कराची के सिवाय भी सारी सिंध है और वहाँ पर अभी भी बातें हो रही थी और दिखाते भी रहते हैं रोज के वहाँ पर अभी तक लोग अपने घरों को वापस नहीं जा सके जो सैलाब मुतासिर थे। भी कहा कई जगहों पे अभी भी पानी खड़ा हुआ है जी, इसमें कोई शक नहीं है कि कई जगहों पे खड़ा हुआ है। एक कुदरती आफत थी, उसको हमने फेस किया है, उससे हमारी बहुत बड़ा नुकसान हुआ है हमें। अभी इस वक्त एक डिस्ट्रिक्ट की 2 तहसीलें हैं जो डूबी हुई है, बाकी तो सारा क्लियर हो गया। लेकिन आपको ये भी समझना चाहिए कि किस तरह की बारिश हुई थी, किस तरह का सैलाब आया था जो सिंध की तारीख में नहीं मिलती। अब उसको भी आप पीपल्स पार्टी की बारिश हमने ज्यादा करा दी थी, ये तो ना करें हमारे साथ। लेकिन सिंध के अवाम ने फिर भी हमें वोट दिया। तो समझते हैं कि पीपल्स पार्टी ही वाहिद पार्टी है सिंध में जो उनके मफादात का ख्याल करती है, उनका ख्याल करती है। ठीक, नजमी साहब आगे बढ़ने से पहले इत्तेहाद किससे कर रहे हैं वो भी बताएं, तो फिर हम जमात इस्लामी से भी यही सवाल रखेंगे। टू अर्ली है। हम तो, हमारी तो ख्वाहिश होगी कि जमात इस्लामी और दूसरी PDM की जमातें हैं मिलके हम देखें। हमारा रोल हमेशा कराची पर, आपको याद होगा 2001 में नेमतुल्लाह साहब सिटी नाजिम थे, हम उनके अपोजिशन में थे, मैं खुद अपोजिशन लीडर था। हमने कभी कोशिश नहीं की, ये जमात इस्लामी भी एक्सेप्ट करेगी कि हम नेमतुल्लाह साहब को तंग करते। हमने हमेशा उनको सपोर्ट की कि ठीक है जी काम कर रहे हैं, हम उनको सपोर्ट करते। वरना अपोजिशन का रिवायती काम क्या है कि हर बात में मुदाखलत करो, बुराई करो। हमने ये रवैया नहीं किया, हम कराची से प्यार करते। और ये मेरी पार्टी लीडरशिप की उस वक्त की हिदायत थी कि आप किसी खास इश्यू पे तो मुखालफत करेंगे, लेकिन मुखालफत बराए मुखालफत नहीं करेंगे। अगर आपकी हेल्प से निमतुल्लाह खान साहब अच्छे काम कर सकते हैं तो आप उनकी सपोर्ट करें, और हमने करके दिखाया था। हम कराची को बेहतर देखना चाहते हैं, ठीक डॉक्टर नहीं करना चाहते कराची में। ठीक नजमी आलम साहब, पॉइंट टेकन। डॉक्टर उसामा साहब, आपके तरफ तो सबसे बातचीत के रास्ते खुले हुए हैं। पीपल्स पार्टी तो ये कह चुकी है कि आपसे तो वो ख्वाहिश रखते हैं कि जमात इस्लामी अगर आ जाती है, लेकिन PTI को छोड़कर वो कह रहे हैं कि हम किसी से भी बात कर लेंगे। नजमी आलम साहब जो कुछ कह रहे हैं मैं इसको वेलकम करता हूं। उनके जो दीगर मिनिस्टर्स हैं, खुद चीफ मिनिस्टर ने फ़ोन करके हाफिज साहब को मुबारकबाद दी है, और हमारे अच्छे सियासी रवाबित हैं और हम एक सेहतमंद सियासी कल्चर इस शहर में परवान चढ़ाना चाहते हैं। लेकिन हम इससे आगे बढ़कर ये कहते हैं
कि हम शहर की तामीर और तरक्की चाहते हैं, इसकी बहाली चाहते हैं। ये शहर जो एक खंडर का मंजर पेश कर रहा है, इसको तब्दील होना चाहिए और इसके लिए तमाम अनासिर को, जो भी सियासी कुव्वतें हैं, जो भी सियासी अनासिर हैं, उनको इशूज़ की बुनियाद पर इत्तेफाक और इख्तलाफ की सियासत करते हुए शहर की तामीर में पूरी तरह से हिस्सा लेना चाहिए। हम ब्रिज का काम करने को तैयार हैं। हम ये समझते हैं कि आप अपने नज़रियात को कायम रखें, उसके ऊपर आप खड़े रहें, लेकिन इस शहर की तामीर और तरक्की के लिए हम सब मिलकर भी काम कर सकते हैं। ऐसा तो नहीं है कि हम जो है वो एक दूसरे के जो है वो कबायली दुश्मन हैं। तो ये सियासी अमल कोई कबायली अमल तो नहीं है। इसलिए जमात इस्लामी ये समझती है कि इंशाअल्लाह ताला हम जब मेयरशिप के इंतखाब के मरहले से गुजरेंगे, मेयर हाफिज नईमुर रहमान जैसा कि हमारी तरफ से प्रपोज है, इंशाअल्लाह मुंतखब होने के बाद हम कोशिश हमारी ये होगी कि हम इस शहर को असर नौ एक सियासी इकाई के अंदर ढालें। ये शहर एक नाकाबिले तकसीम इकाई है। इसको लिसानी बुनियादों पे, इसको मसलकी बुनियादों पे जिस तरह से तकसीम किया गया है, तबाह बर्बाद किया गया है, जिस तरह से लूटमार की गई है, जिस तरह से तबाही और बर्बादी का अमल पिछले 30-35 साल में रूनुमा हुआ है, इसकी बहाली के लिए, इसके सद्देबाब के लिए हम सबको मिलजुल कर काम करना होगा और हम इसी जज्बे के साथ इस वक्त आगे बढ़ना चाहते हैं। ठीक भाई साहब, छा चवंदो ब्रिज थियण लाइ जमात इस्लामी तैयार आहे? बिल्कुलु, जमात इस्लामी वॾो किरदारु अदा करे सघे थी ऐं हिकिड़े वॾे अरसे खां उहा आउट रही आहे ऐं शहर बिल्कुलु आहे, सही ॻाल्हि आहे, शहर में का ख़बर कान थी पए त छा आहे, छा पियो थिए मम ताईं। ऐं ज़ाती मफ़ाद ऐं जेके करप्शन जा इल्ज़ामात, शहर वॾो हुन भुगतो आहे शहर। कंहिं ज़माने में शहर आलिशान शहर हुयो, तंहिंजे करे सुठो जज़्बो आयो ऐं सुठो पैगाम हिननि मोकिलियो आहे पीपुल्स पार्टी वारनि खे। पीपुल्स पार्टी खे बि घुरिजे सां ताउन कनि ऐं गॾिजी शहर जी तइमीर कनि। हर कंहिंजो मफ़ाद इहो आहे, हिते जेको ग़रीब माण्हू रहे थो, हेठे तबिके जो, दरमियानी तबिके, सभिनी जी ख़्वाहिश आहे त शहर में मिली करे कमु करणु खपे, माण्हुनि खे फैसिलिटेट कनि। पीपल्स पार्टी वारा त उहो कैंपेन में हलाए, मुंहिंजो स्लोगन ही इहो आहे त कराची हम सबका। हाँ, उन कंदी आहे न, यानी रिएक्शन में कयो कराची सबके लिए नओं नारो आयो। सही। नजमी साहब कुछ रिस्पॉन्ड करेंगे आप? जमात इस्लामी डॉक्टर उसामा साहब की जो बात थी, देखिए डॉक्टर उसामा सही कह रहे हैं कि कराची शहर में सियासत से ज्यादा कराची शहर को सही करने की जरूरत है। मैं बिल्कुल एग्री करता हूँ कि हमें अपनी जाती सियासत या पार्टी सियासत से बालातर होकर कराची शहर का सोचना होगा। मैं भी कराची का बाशिंदा हूँ, यही पैदा हुआ हूँ, मर के यही दफन होना है मेरे बच्चों ने भी यही पढ़ना होना। ठीक, फिर तो ये जो पीटीआई के लिए बात की गई कि उनको छोड़कर बाकी सबसे बातें होंगी। ठीक नजमी साहब, लेकिन जो फिर जो पीटीआई के लिए बात की गई कि उनको छोड़कर बाकी सबसे बात हो सकती है, उसमें भी कोई... वो तो किसी से बात करने नहीं चाहते। उनका लीडर तो कहता है मैं किसी से हाथ नहीं मिलाऊंगा, तो उनसे हम बात क्या करेंगे? ठीक, एक बात बताए ना, इमरान खान साहब के अल्फाज क्या हैं कि मैं उनसे बात ही नहीं करूंगा। जब उनका लीडर कह रहा है कि हमसे बात नहीं करेगा, तो हम भी नहीं मर रहे कि इनसे बात करें। ठीक, लाल साहब कोई कमेंट अवांजो, पोइ शबीर साहब का फाइनल कमेंट वठंदासीं। मैं एक क्विक कमेंट करना चाहूंगा ताकि ये दोनों समझ सके। जमात इस्लामी ने एक मेच्योरिटी का सबूत दिया कि हम ब्रिज बनने के लिए, बात करने के लिए तैयार है, लेकिन पीपुल्स पार्टी उसी जिद पे, उसी अनापरस्ती पे अड़ी हुई है। जो अभी वो बात कर रहे थे कि कराची हम सबका, कराची हम सबके लिए, लेकिन वो पाकिस्तान की सबसे बड़ी सियासी पार्टी से बात करने के लिए तैयार नहीं है। तो पीपुल्स पार्टी के अज़ाइम बिल्कुल वाज़ेह है, पीपुल्स पार्टी के अज़ाइम बिल्कुल वाज़ेह है। उन्होंने चोरी की है, उन्होंने सीट का मैंडेट चोरी किया है, उन्होंने मकामी हुकूमतों में मैंडेट चोरी किया है। तो जाहिर सी बात है, जो चोरी करने वाले होते हैं उनका अंदाज यही होता है, इससे ज्यादा उसका अंदाज हो भी नहीं सकता। ठीक है शबीर साहब, 1 मिनट बचो आहे, तव्हां जो फाइनल कमेंट हूंदो। ॾिसो, कराची मतिलबु कराची जी जेका रिहाइशी आहे जेका आहिनि उनजी बहितरी जे लाइ अगरि पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं जमात इस्लामी ॿई पार्टियूं मिलनि थियूं ऐं कोalition जे ज़रिए अगरि इहो को मेयर को डिप्टी मेयर मुंतखब थिए, पोइ कराची जी आवाम जी अगरि ही ख़िदमत कनि था त सुठी ॻाल्हि आहे। हिन मां असांखे कोई एतिराज़ कोन आहे। एमक्यूएम किथे बीठल हूंदी सॼे मंज़रनामे में? एमक्यूएम त हींअर हिते ई बीठल आहे ऐं एमक्यूएम इंशाअल्लाह ताला जेका ज़्यादती जेका थी आहे हींअर, जेका एमक्यूएम जे ते मजबूर थी आहे बाइकट करण जे लाइ, उहो वरी असां हुन आधार ते जीअं सीएम साहब एडमिट करे ऐं विड्रॉल कयो आहे आर्टिकल 10A के ते, हुनखे बुनियाद ठाहे असां वेंदासीं वरी ॿीहर सुप्रीम कोर्ट में इंसाफ़ जे लाइ। बाक़ी ॻाल्हि लाल साहब असांजो दोस्त आहे, लाल साहब जेका ॻाल्हि कई न त ही पुराणा दोस्त आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा लंगोटिया यार आहिनि एमक्यू वारा, त दोस्ती त सुठी ॻाल्हि आहे न। असां थोरी दोस्ती त तव्हां सां बि हुई, अञा बि दोस्ती आहे, पर तव्हां बेवफ़ाई कई। हाणे ॾिसो न तव्हां बि कहिड़ो पटको बदिरायो। 42 महीने तव्हांजी हिकिड़ी हुकूमत रही ऐं नजमी आलम साहब सही थो चवे त 42 महीननि में हिननि छा कयो? रुगो हिननि ऐलान कया आहिनि, हिननि जे लीडर ॿीहर आयो त चयो त 163 अरब मां ॾींदुसि कराची जे लाइ, तरक़ियाती कमनि जे लाइ। हिकिड़ी ॿीहर आयो त चयो मां 1100 अरब ॾिनो हिकिड़ी पाई कोन्हे कराची खे।
कराची जा वही साॻिया इशूज़ 4 महीना तक़रीबन 4 साल गवर्नमेंट में ही रहा कुछ कोन कयो तॾहिं त ही मतलब माण्हू हिननि खे रिजेक्ट कयो आहे। ठीक शबीर साहब, पर अञा ताईं मतलब इहो चइजे त जीअं अवां चयो त फ़ैसिलो बि असांजो साॻियो ई आहे, त अञा ताईं हिननि मां तव्हांखे बेवफ़ाई वारी का वाइब न पई अचे हिन वक़्त ताईं जंहिंसां गॾु वेठल आहियो पीपल्स पार्टी मां? न असां त पीडीएम ज़ारा पीडीएम हिकिड़ो आहे न, त हुनजे बावजूदि हुंदे बि नेगोशिएशन थिए न माना। मां हिकिड़ी ॻाल्हि कई त जेके सीएम ऑर्डर खे विड्रॉल कयो आहे न, हिन खे बुनियाद खणी असां कहिड़ो चयो त असां हिन बिल्कुलु विड्रॉल करे था, बिल्कुलु असां सुप्रीम कोर्ट में वेंदासूं ऐं तव्हां अॻिते तव्हां ॾिजो इंशाल्लाह ताला एमक्यूएम जा जेको कदम खणे तव्हां ॾिजो। ठीकु शबीर साहब, टाइम पूरो थी वियो आहे। मां सभिनी जिन महिमान नाज़रीन जो प्रोग्राम में शिरकत कई मुंहिंजी गुफ़्तगू मां ॿुधी सभिनी खे मां महिरबानी चवंदसि ऐं अव्हांखे चवंदसि त अव्हां जीअं हमेशह जीअं असांखे फीडबैक ॾींदा आहियो, फीडबैक खां ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात कंदासीं, तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।